नाज़रीन, पंगरियो में दी एजुकेशनल वर्ल्ड हायर सेकेंडरी स्कूल में ॿारनि जी ज़हनी आज़माइश लाइ हर साल जी हिन साल बि यूनिवर्सिटी तिर्ज़ जे मेगा टेस्ट मुनक़द कई वई। इन हवाले से रिपोर्ट कर रहा है अलीगुल खोसो। पंगरियो में द एजुकेशन वर्ल्ड हायर सेकेंडरी स्कूल में ॿारनि जी ज़हनी आज़माइश लाइ हर साल जीअं हिन साल बि यूनिवर्सिटी तिर्ज़ जी मेगा टेस्ट मुनक़द कई वई, जिते 3 क्लास जे शागिर्दनि खां वठी 12 क्लास जे शागिर्दनि मेगा टेस्ट में हिसो वरितो। उन मौक़े ते हुननि आवाज़ टीवी खे ॿुधायो त मेगा टेस्ट करण जो मक़सदु ॿारनि में कॉन्फिडेंस पैदा करणु ऐं ज़हनी तौर ते यूनिवर्सिटी तिर्ज़ अमल जी टेस्ट जी तैयारी कराइण शामिल आहे। अॼु द एजुकेशनल हायर सेकेंडरी स्कूल पंगरियो में हिकु असां टेस्ट मुनक़द कई आहे ऐं इन टेस्ट खे ग्रांड टेस्ट जो नालो ॾिनो वियो आहे। इहो 3 क्लास खां वठी इंटर ताईं टेस्ट आहे। इन में MCQs क्वेश्चन्स आहिनि। असांजो इन टेस्ट जो मक़सदु वठण जो जेका मक़सदु आहिनि उहे 2 आहिनि। हिकिड़ो त इहे त ॿारनि में कॉन्फिडेंस पैदा थिए ऐं ॿार जेको आहे से सुठे नमूने सां कंहिं बि महाज ते कंहिं बि जॻह ते पंहिंजे अंदरि हिचकिचाहट महसूसु न कनि, कंहिं बि टेस्ट में किथे भी उन्होंने के मसलो न थिए। ऑक्सफोर्ड एजुकेशन वर्ल्ड के हिसाब से तो ये आज मेगा टेस्ट चल रही है। इस हिसाब से जो स्टूडेंट है वो अपनी प्रिपरेशन करते हैं MCQ के हिसाब से। तो ये जो अपनी प्रैक्टिस होती है वो यूनिवर्सिटी में आगे चलकर वो सारी प्रैक्टिशन यहाँ होती आती है और इसके हिसाब से जो स्टूडेंट हैं वो बहुत मुतमिन है। चाह रही हूँ कि असांखे उन्हें एतरी सुठी तालीम ॾिनी है जंहिंजी वजह सां असां हिन वक़्तु ग्रांड टेस्ट करे रहिया आहियूं। तयारियूं कंदासीं ऐं सुठी रिज़ल्ट में से खणी ॾेखारींदासीं। मुनक़िद कई हुई आहे जंहिंमें असांजो हौसला अफ़ज़ाई असांजी टीचरनि तमामु घणी कई आहे, जंहिंजे करे असांखे ख़बर पवे थी त असां अॻियां हली असांजा जेका टेस्ट हूंदियूं उन्हनि में असांखे वधीक ख़बर पवंदी त कीअं असां टेस्ट ॾेई सघूं था। अॻियां जेका एंट्री टेस्ट आहिनि असांजा जेका यूनिवर्सिटी जा टेस्ट आहिनि, जेका डिफ़िकल्ट जेका टेस्ट आहे उनजी तयारी असां हिते असांखे कराई वञे थी ऐं असीं इन खां सिखूं था ऐं असांजो जाम जेको आहे इन खां नॉलेज वधे थी ऐं असीं टेस्ट ॾियूं था, असांखे ख़बर पए थी त अॻियां असांखे छा करिणो आहे। ताकि हम दी एजुकेशनल वर्ल्ड स्कूल पंगरियो में खड़े हैं और यहाँ पे हम बच्चों की ग्रांड टेस्ट अटेंड करवा रहे हैं। इससे ये होगा कि बच्चों को हम ट्रेंड करें कि आगे जो यूनिवर्सिटीज़ की टेस्ट होंगी, सपोज मेरान की होगी या लम्स की होगी या कोई भी टेस्ट होंगे, बच्चे वो ईजिली सॉल्व कर सकें। यही हमारे देने का मकसद है कि बच्चों को हम ट्रेंड करें। स्कूल जे इंतज़ामिया चयो त पुठिते पियल हिन इलाइक़े जे ॿारनि खे ज़हनी तौर ते तयारु करे हिननि में शऊर पैदा करे क़ौम जा महिमार पैदा करण ई असांजो मक़सदु आहे। कैमरामैन सिकंदर अली खोसो सां गॾु अलीगुल खोसो, आवाज़ TV न्यूज़ पंगरियो।